अवां खे आगाही ॾींदालू अहम ख़बर आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गैर कानूनी अदावतुनि समेत अहम केसनि जी ॿुधणी थी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी सुप्रीम कोर्ट पहुची वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे। कमिश्नर कराची तरफ़ां नस्ला टावर ऐं टिजोड़ी हाइट्स बाबति रिपोर्ट पेश कई वेंदी। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गैर कानूनी अदावतुनि समेत अहम केसनि जी ॿुधणी थींदी। सूबाई वज़ीर सईद गनी सुप्रीम कोर्ट पहुची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां महताब शरखान जी। महताब, आगाही ॾिजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजय, आगे ॿुधाईंदो त सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में गैर कानूनी अदावत समेत अहम केसनि जी ॿुधणी थी आहे। कमिश्नर कराची तरफ़ां नस्ला टावर ऐं टिजोड़ी हाइट्स बाबति रिपोर्ट जेका उहा पेश कई आहे। कमिश्नर कराची पेशरफ़ जेका रिपोर्ट जेका उहे तस्वीरूं जेके उहे पेश करे छॾियूं आहिनि। नस्ला टावर जी रिपोर्ट में जणायो त नस्ला टावर जी ग्राउंड फ्लोर समेत 3 माण्हुनि जी जेके भितूं आहिनि उहे ड्राए करे छॾियूं आहिनि। लाॻापियल एसी ऐं पुलिस मौक़े ते मौजूदु आहे। मज़दूर ऐं मशीनरी वॾे तादाद में जेका कमु करे रहिया आहिनि। ॾींहुं राति जो कमु हली रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदमि त ॿिए तरफ़ जमायत इस्लामी कराची जे अमीर आबिद सईद भी कराची रजिस्ट्री पहुची वियो आहे। उन जो चवणु आहे त अवाम खे रिलीफ ॾियण लाइ अदालत पहुता आहियूं। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो त कराची में डीजी बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सलीम रज़ा खोड़ो ऐं एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब डीजी के मेमून कमिश्नर इकबाल मेमून समेत सईद गनी जेके आहिनि उहे इन सुप्रीम रजिस्ट्री में पहुची विया आहिनि। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।